मुअज़्ज़ज़ सामईन इकराम, मौसम जो भी शिद्दत सा एहसास आ, वक्त जो भी एहसास आ, लेकिन अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जा अणगणिया एहसान जै सोहणे करीम रब तव्हां साखे इंसान बनायो, इंसान बनाए पांजे मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मती हुजण जो एजाज अता फरमायो। जो अल्हम्दुलिल्लाह महबूबन जो उम्मती बनाए हेड़े फितने वारे दौर जे अंदर, जह दौर जे अंदर भा के भा जे ला टाइम कोन्हे, धीउ के माउ जे ला टाइम कोन्हे, दोस्त के दोस्त जे ला टाइम कोन्हे। तव्हां असां के अल्लाह जे ज़ात ज़ाहिरी तौर ते बेशक मरहूम मोहम्मद अनवर सां दोस्ती निभाइण जो बहानो आ, पर हकीकत इहा आहे त अल्लाह जे ज़ात जह बाने जे मथां मेहरबानी खास फरमाईंदो आ, उनखे पंहिंजे ज़िक्र वारी महफिल मुझो अल्लाह नसीब फरमाईंदो आ। जमीन जे मथां अल्लाह जे ज़िक्र जी महफिल सजाइण, जमीन जे मथां अल्लाह जे ज़िक्र वारी महफिल में वेहण ऐं उन महफिल जे असरात के, उन महफिल जे रहमत के पंहिंजे सीने में संभालण ऐं साढ़ण सब कहजे वस जी ॻाल्हि कोन्हे। खुदा जब हुस्न देता है नज़ाकत आ ही जाती है। खुदा जॾहिं कुर्ब बान्हे ते फरमाईंदो आ त अल्लाह जी ज़ात बाबरकात उन जे अंदर में एहसास पैदा फरमाईंदो आ, उन जे अंदर में मुझो करीम रब हिकड़ो पंहिंजे खौफ जो ज़रड़ो पैदा फरमाईंदो आ। उन इंसान जे अंदर में मुझो अल्लाह पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो हिकड़ो ज़रड़ो पैदा फरमाईंदो आ। जीअं गर्मीअ जी निशानी पसीने में इंसान छल थी वेंदो आ, सियारे जी निशानी सीअ में इंसान ॾकंदो आ, इहे जंहिंजे न अंदर में अल्लाह जो खौफ मौजूद हूंदो आ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो प्यार मौजूद होंदो आ, त पो जंहिंजो न जंहिंसां ताल्लुक होंदो आ, उन जो नालो ॿुधण सां न रुगी उन जी दिल ठरी पवंदी आ, पर उन जी वाग बि मदीने वरी पवंदी आ। याद रखो मुंहिंजा दोस्तो अजीजो, हे इस्लाम दुनिया जो उहो वाहिद मज़हब आ जंहिंजे अंदर जंहिं भी इबादत जो अल्लाह जे ज़ात हुक्म फरमायो आ, अल्लाह जे ज़ात उन इबादत जे कबूलियत जो निशानियों भी अल्लाह अता फरमायो। नंबर 2 अज अहम गालियों कंदुस, मुझा मुअज़्ज़ज़ दोस्त भी वेठा हन, मुझा दोस्तो अजीजो। नंबर 2 दुनिया जो ही वाहिद अकीदो आ अल्लाह जे वहदानियत जो इकरार करण। बाकी दुनिया में जेतरा भी अकीदा हन मुझा दोस्त अजीज, अल्लाह जे वहदानियत जो इकरार जेको भी कदो आ, अल्लाह जेके इबादत जो हुक्म दींदो आ तो उन जो अजर भी मुझो अल्लाह बयान करे छदींदो आ, उन जे मथा अमल न करण जी सजा जो तयन भी अल्लाह करे छदींदो आ। अदरवाइज बाकी जेके भी दुनिया में मुझा दोस्त अजीज अकीदा या वगैरह वगैरह हन जेके बाह जी पूजा कन था, कदे बाह उन्हनि खे इएं न चयो आ त जेकॾहिं मूंसां हीअं न कंदो त मां हीअं कंदसि। जेके गऊं जी पूजा कनि था, गऊं उन्हनि खे कॾहिं न चयो आ त अगरि मूंखे राज़ी न कंदो त मां हीअं कंदसि, लेकिन मुंहिंजे अल्लाह पंहिंजे पाक क़ुरान करीम में फरमायो आहे मुंहिंजा बान्हा, जेकॾहिं मां न अल्लाह जो रुॻी खौफ अंदर में पैदा कंदे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी इताअत कंदे, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शरीयत ते साबित कदम रहंदे, मां रब थी करे वायदो थो कयां, दुनिया जी काई ताकत तुंहिंजो वार विंगो करे न सघंदी। अज मरहूम मोहम्मद अनवर दुनिया सुञाणे न सुञाणे मूंखे याद आ, हमेशा सिंधी टोपी पातल हूंदी हुयसि। मुंहिंजो प्रोग्राम हूंदो त हिन पासे खां बीहंदो हो, जेसिताईं प्रोग्राम हलंदो हुयो अल्हम्दुलिल्लाह उहो उन जज़्बे ऐं जोश सां प्रोग्रामनि में मौजूद हूंदो हुयो। अॼु उन जे बचड़नि पंहिंजे बाबा साईं जे ईसाले सवाब जे नियत सां मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह जे ज़िक्र ऐं पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद
दरूद जी महफिल सजाई आ। संदस पुटड़ा हन इरशाद अली, तारिक अली सोलंगी ऐं संदस भाइर गुलाम नबी सोलंगी ऐं अमानुल्लाह सोलंगी। अल्लाह जी ज़ात उन्हनि जो ख़ैर क़बूल फरमाए। अल्लाह ताला मरहूम मग़फ़ूर मोहम्मद अनवर जी मग़फ़रत फरमाए। बिन मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदुसि। हिकिड़ो मौज़ू जंहिं मुतालिक हीअ महफिल सजाई वई आहे ऐं हिकिड़ो मौज़ू सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी मुझे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उहो प्यारो, उहो लाडलो, उहो दादलो, उहो जुर्रत वारो सहाबी जंहिं दुनिया के मञरायो त मुस्तफ़ा जो गुलाम कंहिंखे चइबो आहे। तैयार आहियो ॿुधण जे लाइ? अल्हम्दुलिल्लाह। त सभ खां पहिरीं आउं शुरूआत कयां थो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे जेका मग़फ़िरत ऐं बख़्शिश जे लाइ हीअ जलसो कटे वियो आहे। क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत, अॼु कसरत सां अल्लाह जो क़ुरान ॿुधो। क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत बि पढ़ां थो, ॿी आयत बि पढ़ां थो। अल्लाह ताला जा बहानड़ो निमाज़ जे अंदरि हर निमाज़ी जॾहिं निमाज़ पढ़ण खां फारिग़ थियण खां पहिरीं अतहियात पढ़ंदो आहे। अतहियात खां बाद में दुरूद पढ़ंदो आहे। दुरूद पढ़ण खां बाद में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुआ पढ़ंदो आहे, रब्बि जअलनी मुक़ीमस्सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िरली व लिवालिदैय व लिल मुअमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। हर निमाज़ी दुआ घुरंदो आहे। तवज्जह कर मुसलमान, अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदर हुक्म ॾिनो आहे पंहिंजे लाइ बि बख़्शिश लाइ बि मां अल्लाह खां दुआ घुरो। पंहिंजे अबे अम्मा जे बख़्शिश लाइ बि मां अल्लाह खां दुआ घुरो। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सॼी उम्मत जे बख़्शिश लाइ बि मां अल्लाह खां दुआ घुरो। अंदाज़ो लॻाए दोस्त, कॾहिं पंहिंजे दुआ घुरण जे लाइ टाइम कोन मिलंदो आहे। दुनिया जे मसरूफ़ियतुनि एतिरो मसरूफ़ करे छॾियो, मौक़ो न मिली सघियो अल्लाह जे दरबार में इस्तग़फ़ार करे सघे। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम जी महफ़िल मौजूद आहे। हिकिड़ो सवाल ई आयो, ऐ मुंहिंजे सुहिणे करीम नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा सॼल दादुला भा अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा, मूंखे औलाद नाहे, अॼु को अहिड़ो अमल दसियो मां उहो अमल कयां त अल्लाह जी ज़ात मुखे औलाद अता फरमाए। हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा फरमाए, वञ वञी कसरत सां इस्तग़फ़ार पढ़। ॿियो आयो सुण अलीउल मुर्तज़ा, असांजे शाख़ुन जो पाणी ख़त्म थी वियो आहे, बाग़ सुकी विया, अहिड़ो को विर्द वज़ीफ़ो दसियो क़ुरान करीम जूं आयतूं या सुण अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा अहिड़ी का दुआ घुरो जो अल्लाह जी ज़ात मुश्किल आसान फरमाए। हज़रत अलीउल मुर्तज़ा फरमाए, वञ वञी इस्तग़फ़ार पढ़। क्यों आयो? असांजा गुनाह घणा थी विया आहिनि, छा कयूं? फरमायो वञी इस्तग़फ़ार पढ़। सवाली ईंदा विया, हिकिड़े चयो सुहिणा मींहुं नथो वसे, पाण फरमायो इस्तग़फ़ार पढ़। जॾहिं सवाली विया हलिया, संदन जो ग़ुलाम वेठो आहे, मुंहिंजा दोस्त अलीज़ कंबर जेको गॾु हलंदो आहे, अर्ज़ थो करे सुहिणा अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जंहिंखे औलाद न हुयो उनखे बि फरमायो इस्तग़फ़ार कर। जन जा मींहुं न पिया वसनि उन्हनि खे बि फरमायो इस्तग़फ़ार कर। जन जा बाग़ सुकी विया उन्हनि खे बि चयो इस्तग़फ़ार कर। राज़ कहिड़ो आहे? अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जे ज़ात फरमायो, कहिड़ो अली? उहो अली जंहिं फरमायो त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात आसमानी सभिनी किताबनि जो इल्म क़ुरान करीम में अता फरमायो। क़ुरान करीम जो इल्म सूरह फातिहा जे अंदरि, सूरह फातिहा जो इल्म बिस्मिल्लाह जे अंदरि, बिस्मिल्लाह जो इल्म बा जे अंदरि, बा जो इल्म टुभके जे अंदर, वो टुभको कहरा शेर खुदा फरमायो अना नक़ततु तहतल बा, वो टुभको बियो ना है, वो टुभको मां अलीउल मुर्तज़ा के रब जे ज़ात बनाए छड़ियो। उन शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जो वजीफो बुध मुसलमान पाण फरमायो, छा तो कुरान कंबर न पढ़ियो आ? छा मुंहिंजा साईं पढ़ियो आ? पाण फरमायो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो, इस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा युरसिलिस समा अलैकुम
मिदरारा वयुमदिदकुम बिअम्वालिन व बनीन वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा। अस्तगफार कर, कसरत सा अस्तगफार कर। अल्लाह ताला तुझू मिड़ई मुश्किला तू आसान फरमाए छदींदो। औलाद न थई अस्तगफार कर, रब तोखे औलाद अता फरमाइंदो। दौलत दुनिया न थई अस्तगफार कर, अल्लाह तोखे माली मदद फरमाइंदो। जेकॾहिं तुझे बागन में का बीमारी लगी या सुकी वियाहन अस्तगफार कर, अल्लाह तुझे बागन के आबाद करे छदींदो। आसमान बा मींह नथो वसे अस्तगफार कर, रब आसमान मां रहमत वारो मींह वसाइंदो। ओहो अस्तगफार ऐ मुसलमान 24 कलाकन में याद नथो थे केडो न नमाज जो अजीम अल्लाह जे जात तोहफो अता फरमायो आ। ओ कुरान करीम जा पढ़ियल, ओ कुरान करीम जा अण पढ़ियल, पढ़ियल ही अल्हम्दुलिल्लाह, अण पढ़ियल भी आही। जेकॾहिं नमाज में बीहंदे पेश इमाम अॻियां पढ़ंदो, नमाज फाइनल में अचे करे हा दुआ पढ़ंदो, रब्बना ग़फिरली, ओ मुंहिंजा करीम रब मूंखे माफ़ फरमा, वल वालिदैया, मौला मुझे अबे अम्मा के मुआफ़ फरमा, वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब, मौला क़यामत जे अचण ताईं जेके ईमान वारा हन मुंहिंजा मौला उन्हनि खे भी मुआफ़ फरमा। ओ मुसलमान आऊं तोखां सवाल थो कयां, हिकिड़ी नमाज पढ़ण जे एवज़ तुंहिंजा केतिरा उहे हक़ रहियल हुया, उहे केतिरा रब जा हुक्म हुया जेके मुंहिंजा अल्लाह तुंहिंजा पूरा करे छॾिया। मुसलमान निमाज़ निमाज़ निमाज़, तू निमाज़ सां प्यार कर, मुझो अल्लाह तुझो बेड़ो पार करे छे। लेकिन मां आयत करीमा जे हिकड़े हिकड़े जुमले ते गालाइंदुम, रब्बना ग़फिरली। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो, पहिरीं पंहिंजे ला दुआ घुर, मौला मूंखे मुआफ़ फरमा। पहिरीं कंहिंजे ला दुआ घुर मौला। कुरान करीम जी बी आयत, वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना ग़फिर लना वलि इख़्वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। मुझे करीम रब फरमायो तो जेके न तव्हांजा रिश्तेदार, तव्हांजा अजीज व अकारब, तव्हांजा मुसलमान भाइर दुनिया छॾे विया हन, ओ दुनिया में रहण वारो उन्हनि जे बख़्शिश ला मां अल्लाह खां दुआऊं घुरंदा कयो। लेकिन पहिरीं अल्लाह फरमातो, रब्बना ग़फिर लना, दुआ घुर मौला मूंखे मुआफ़ फरमा। इन हिकड़े जुमले ते मां बार बार ज़ोर ॾींदुसि, मौला मूंखे मुआफ़ फरमा। ॿी आयत में बि रब्बना ग़फिरली, मौला मूंखे मुआफ़ फरमा। पो मुझे भाइरन के, पो मुझे अबे अम्मा के, पो मोमिनन के केर तो हुकुम करे? चो रब्बुल आलमीन तो हुकुम करे। केर तो हुकुम करे? ॻाल्हायो, केर तो हुकुम करे? अल्लाह तो फरमाए, ओ बेकदर, ओ अल्लाह जे ज़ात खां गाफिल रहण वारा, ओ अल्लाह जे अज़ाब खां न डिॼण वारा, तोखे अंदाज़ो ई कोन्हे त मुंहिंजो बेनियाज़ रब, मुंहिंजो बेनियाज़ रब रहीम भी आहे, करीम भी आहे, मेहरबान भी आहे। लेकिन मुझे अल्लाह जो अमर केतिरो आ, मुझे अल्लाह जी बेनियाज़ी केतिरी आ। अज़ीज़ा ने मन मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो, पहिरीं पंहिंजे ला दुआ घुरंदो कर। सवली सिंधीअ में समझाया, जेकॾहिं तुंहिंजे जिस्म जे मथां मिट्टी लॻल आ, पाणी तोखे साफ़ खपंदो या मिट्टीअ वारो खपंदो? जवाब ॾियो, ॻाल्हाईंदा अचो। कपड़ा तव्हांजा मेरा लॻा पिया आहिनि, उन मेरनि कपड़नि खे धोअण जे लाइ तव्हांखे पाणीअ साफ़ जी ज़रूरत आ या मेरे पाणीअ जी ज़रूरत आ? जल्दी में ॿुधायो। जेकॾहिं भला कपड़ो त मेरो आ, लेकिन जंहिं कपड़े सां पाणी सां धोआ तो उहो बि गप में भरियो पियो आ। कपड़ा साफ़ थींदा या अञा गंदा थींदा?
कोन ॻाल्हायो ॻाल्हायो त मां अॻिते वधां। कपड़ा साफ़ थींदा या अञा गंदा थींदा? छो गंदा थींदा? तो त धोअण पे चाहियो। ॾिसण वारो चवंदो ख़ुदा जा बाना कपड़ो त मेरो आहे, इनखे धोअण लाइ उन पाणीअ जी ज़रूरत आहे जेको पाणी खुद घट में घट साफ़ त हुजे। ओ मुसलमान समझी छो नथो? ओ पंहिंजे पीउ जे लाइ दुआऊं घुरण वारा, ओ पंहिंजे भाउ लाइ दुआ घुरण वारा, ओ हुज़ूर जे उम्मत लाइ दुआ घुरण वारा, जो अल्लाह तोखे हुक्म करे रहियो आहे। ओ मुंहिंजा बाना पहिरीं पंहिंजे पाण खे मां रब खां बख़्शिरा। जेॾी महिल मां अल्लाह तोखे मुआफ़ करे छॾियो पोइ ज़ुबान तुंहिंजी हलंदी वेंदी, तुंहिंजो रब तुंहिंजूं दुआऊं क़बूल कंदो वेंदो। अल्लाह जे नेक सालिहन खां दुआ छो घुराईंदा आहियूं? इन जे लाइ घुराईंदा आहियूं त मां गुनाहगार हां, मुंहिंजी दुआ क़बूल थिए अलाए न थिए। हे अल्लाह जो नेक बानो आहे। कॾहिं कॾहिं वाट वेंदे, कॾहिं कॾहिं वाट वेंदे मुसाफ़िर खां बि दुआ घुराईंदो कर। तोखे अंदाज़ो ई कोन्हे को त कॾहिं कॾहिं वाट वेंदो जेको मुसाफ़िर आहे उन जे मथां केॾी महिरबानी आहे। हज़रत मुस्लिम बिन अमर अल्लाह ताला जो नेक सालिह बानड़ो आहे, पाण फरमाइनि था दिल में ख्याल आयो, दिल में ख्याल आयो त जिंदगी खां बाद में जेके मामलात हन उन्हनि जे लाइ का ॼाण हासिल कयां। पाण फरमाइनि था त हिकिड़े शहर जे कब्रिस्तान में वयुसि, मालूम कयुमि को अहिड़ो कबरुनि खोटण वारो मिले जंहिं सॼी जिंदगी कबरूं खोटियूं हुजनि। ख़बर पई त फलाणे मुक़ाम में हिकिड़ो कुराड़ो वेठो आहे जेको जवानीअ खां वठी कबरूं खोटींदो रहंदो आहे। हाणे पीरी थी वई आहे मगर उन जो कम अज भी कबरूं खोटणा जिंदगी जो गाडो हुनजे इन कारोबार ते हली रहियो आहे, इन मजदूरी ते हली रहियो आहे। हज़रत मुस्लिम बिन अमर से फरमाइन था उन मुकाम जो रुख कयुम, वञा त वाके सफेद रीश सां हिकिड़ो कुराड़ो वेठो आहे, वण जी छाम में पंहिंजो पसीनो उघी रहियो आहे। तोखे ख़बर ई कान्हे का ओ पसीनो वहाए रिज़्क़ कमाइण वारा, हथन में लिफूं रखी कोडर वहाइण वारा, तोखे अंदाज़ो न आहे त मुंहिंजे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा वटि जेको हलाल जी रोज़ी कमाइण लाइ पसीनो वहाईंदो आहे, जेको हलाल जी रोज़ी कमाइण लाइ मेहनत करे हथन में लिफूं विझंदो आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा उन जे हथड़नि खे चुमियूं ॾियणु फरमाईंदो आहे। हलाल जी रोज़ी कमा, याद रखी छड़ मुसलमान, कुछ भी कोन मिलंदी हराम में। हिकड़े मिंट जे लाइ तसव्वुर कर ओ रुश्वत खाइण वारा, हिकड़े मिंट जे लाइ तसव्वुर कर ओ इन जो हक तबाह करण वारा। जेकॾहिं मण खीर जो तुंहिंजे साम्हूं हुजे, जेकॾहिं हिकिड़ो छटांग पेशाब जो तुंहिंजे साम्हूं उन में विझिजे, हिकिड़ो ढुक भरींदे चवंदो उल्टी करे कढी छॾियां, पोइ जॾहिं इहो सम्झ में अचे थो त पाक खीर में मण जे अंदर हिकड़े छटांग जो कुछ भी कोन हूंदो आहे, लेकिन समझी थो त इहो मण खीर जो मुंहिंजे लाइ हराम थी वियो, त पोइ छो नथो समझी त जेका अल्लाह तोखे हलाल जी रोज़ी ॾिनी आहे उन हलाल जे रोज़ीअ में जॾहिं रिश्वत वठी करे हराम जो पैसो गॾु कंदो है, उन वक़्तु तुंहिंजूं अखियूं छो नथियूं खुलनि? इन करे नथियूं खुलनि जो तुंहिंजे अंदर में ख़ुदा जो ख़ौफ़ मौजूदु आहे। जंहिंजे अंदर में अल्लाह जो खौफ हूंदो आहे, जंहिंजे अंदर में ख़ुदा जो खौफ हूंदो आहे, जंहिंजे अंदर में कबर जो याद हूंदी आहे, जंहिंजे अंदर में अल्लाह जे आॾो बीहण याद हूंदो आहे, जंहिंजे दिल में हूंदो आहे त मां रुश्वत छो थो वठां, जंहिंजे दिल में हूंदो आहे या मिस्कीननि मारूड़नि जूं ही मां ज़कातूं छो थो खावां, जंहिंजे दिल में हूंदो आहे ए ग़रीबनि जो माल छो थो खावां, मूंखे हिकिड़े ॾींहुं मरणो आहे, अल्लाह जे आॾो हाज़िर थियणो आहे, अल्लाह जो क़ुरान करीम उनखे याद ईंदो आहे। व अम्मा मन ख़ाफ मक़ाम रब्बिही व नहन नफ्स अनिल हवा। जेॾी महिल रिश्वत खां डिॼी वियो त मुंहिंजे रब खे कहिड़ो जवाब ॾींदुसि, जेॾी महिल ग़रीबनि यतीमनि जे ज़कात खां डिॼी वियो अल्लाह खे कहिड़ो जवाब ॾींदुसि, जेॾी महिल कंहिंजे गाह जे भरी करण खां डिॼी वियो रब खे कहिड़ो जवाब ॾींदुसि, जेॾी महिल कंहिंजे पाणीअ खे नुरकड़ी करण खां डिॼी वियो अल्लाह खे कहिड़ो जवाब ॾींदुसि। मुंहिंजे अल्लाह क़ुरान करीम में फरमायो ओ मां अल्लाह खां डिॼण
वारा ओ मां रब खां डिजण वारा तू तमा खुदा के न ॾिसी रहियो आ पर तुंहिंजो अल्लाह तुंहिंजे इरादनि खे भी ॾिसी रहियो आ। मुझे करीम रब फरमायो अज तो हिन अखिन जे ॾिठे खे लत हणी परे करे छॾियो मां रब थी तो सां वाइदो थो कयां फ इन्नल जन्नत हियल मअवा ओ मुझा बाना अज तो दुनिया के मां करीम रब जे खौफ में हराम दौलत खे लत हईया तुझो रब थी वायदो करे रहियो हां ऐ मुझा बाना तो दुनिया में मां अल्लाह जो खौफ रखियो आ तुझे अल्लाह तुझे ला तू दुनिया में तुझे ला जन्नत में तुझे रब महल ठहरा तैयार करे छड़िया। अंदर में खौफ पैदा कर अंदर में खुदा जो खौफ पैदा कर तुझे दिल में ख्याल इंदो अज कुरान सोलंगी और फकीरो जेतरो बुधण चाहो ता रब जो कुरान बुधो अज सजी तकरीर अल्लाह जे कुरान मा करण तो चाहा ऐ मुसलमान गौर सा बुध तुझे अंदर में सवाल पैदा थींदो जे कदे मा हे मौलवी त सजण साईं जो चरियो फकीर झट में गाल करे वयो पर रिश्वत न वठंदुस एसी जो बिल किथों भरींदुस रिश्वत न वठंदुस त मा फलाणो किथों कंदुस जे कदे हे 10% न वठंदुस फलाणे खरीब जो जिरेब किथों मां खरीद कंदुस मां चंगन सा कुल्हो कीअं मिलाए हलंदुस भली गाड़ी किथों आणींदुस मूं वटि ज़रियो कोने ओ अकुल ते यकीन करण वारा अज अल्लाह जो कुरान बुध मुझे बेनियाज रब फरमायो फमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा। मुझो अल्लाह फरमाए तो मुखा डिजी त ॾिस मुझो रब फरमाए तो मुखा डिजी त ॾिस पंहिंजे अंदर में मां रब जो खौफ रखी त ॾिस तू छो थो चवी त मां किथों आणींदुसि रिज़्क़ रोज़ी तुंहिंजे हवाले नाहे रिज़्क़ रोज़ी उन रब काइनात जे हवाले आहे। मुझो बेनियाज रब थो फरमाए तू मां अल्लाह जो खौफ दिल में रखो मां अल्लाह तुझे ला वाटू पाणी खोली दो वींदुस ओ मुझा मौला वाटू त खोलण जो हुक्म बुधम पर मूं वटि दुकान कोने किथों ज़रियो ठंदो ज़मीन काने किथों इनकम ईंदी हार पे जी ताकत काने का किथों मुखे हिस्सो मिलंदो मुझे अल्लाह फरमायो व यरज़ुकुहु मिन हैसु ला यहतसिब ओ दुनिया जे मथा यकीन करण वारा तुझो रब तो फरमाए तू मां अल्लाह जो खौफ रख तुझो अल्लाह एडो ताकतवर अहिड़ा दर खोलींदो जो तुझे कदे वहम ऐं गुमान में भी कोन आया हूंदा। अकुल सां न हला अकुल सां दुनिया के हलाइबो आ कुदरत जे कानून तुझे अकुल जो मोहताज ना है कुदरत जो कानून तुझे सोच जो मोहताज ना है कुदरत जो कानून तुझे थ्योरी जो मोहताज ना है अल्लाह जो कानून पंहिंजो अल्लाह ओहो आ जेको अल्लाह खालिक कुल शै तुझो भी पैदा कंदड़ा त मुझो भी पैदा कंदड़ा वक्त इंतहाई महदूद आ मौजू किथे सैयदना अमीर उमर सोने जो रहजी न वने मां यकदम अगते वधा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खुदा जे पाक कलाम मुक़द्दस मां बचार आयतूं अञा पढ़ा मां तोखे ॿुधाइण थो चाहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज त मुंहिंजो बेनियाज़ रब मुंहिंजो सुहिणो करीम रब पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदर तोखे प्यार में भी समझाए रहियो आहे पर मुंहिंजो अल्लाह पंहिंजे कुदरत जो दाबो भी तोखे क़ुरान में ॿुधाए रहियो आहे। तू इहो न सोचजा त मुझो अल्लाह पंहिंजे कुदरत जो दाबो कुरान करीम में न ॿुधायो आहे। पहिरीं मुझे अल्लाह तोखे फरमायो अफ़हसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा मुझो रब तो फरमा इहो गुमान भी न कजा इहा सोच भी न कजा इरादो भी न कजा मां इएं ही दुनिया में आयो हां मुझे अचण जो कोई मकसद कोने को मां पढ़ी आयो हां पढ़ी रहंदुस अल्लाह जे ज़ात फरमाए व अन्नकुम इलैना ला तुरजऊन
तू इहो न सोच जा त मां अजायो हां, न तोखे अजायो पैदा कयो वियो आहे, न वरी तोखे हमेशा रहण लाइ मोकिलियो वियो आहे। मेहमान हई, मुसाफ़िर हई। दुनिया के अंदर छा ही जवाब दियो, इंसान चाहे जेतरा वेठा आयो, छायो मेहमान आयो, छायो ॻाल्हायो, छायो मुसाफ़िर आयो। मुसाफ़िर जो कम कहिड़ो आहे? ऐं तव्हां खां सवाल तो पुछां, जेकॾहिं भिरिया सिटीअ जे ॿाहिरों मुंहिंजा दोस्त अज़ीज़ को मुसाफ़िर खानो ठहियल हुजे, उन जो मक़सद छा आहे त मुसाफ़िर घड़ी खन इंतज़ार कंदो आहे। केरु इंतज़ार कंदो आहे? जेको पंहिंजे मंज़िल जे तरफ़ रवानो थियण वारो हूंदो आहे। मुसाफ़िर खानो त मुंहिंजा दोस्त घड़ी पल जे इंतज़ार वारो हूंदो आहे। मकसद इंसान जी मंजिल होंदी आहे। रब चवे तो ये दुनिया मुसाफिर खानो आहे, तुंहिंजी मंजिल तुंहिंजे करीम रब वटि मौजूद आहे। तुंहिंजी मंजिल काथे आहे? तुंहिंजे अल्लाह वटि मौजूद आहे। तू पाण ही दुनिया में न आयो आहे, तोखे पाण ही दुनिया में न, हा जेॾी महिल न मौत मथो ईंदो, अल्लाह अल्लाह रब जो क़ुरान करीम ॿुध, जेॾी महिल हज़रत इज़राइल सुणो तुंहिंजे मथां ईंदो ऐं उन जो अजीब रोब ताब तुंहिंजे मथां ईंदो, छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं ईमान वारे जे मथां हज़रत इज़राइल ईंदो आहे त ईमान वारे जी ईद थींदी आहे। कियां ॿुधायां रब जो क़ुरान तोखे? जॾहिं ईमान वारे जे मथां मौत जी घड़ी ईंदी आहे, उन लाइ ईद जी घड़ी हूंदी आहे, पर जॾहिं पलीत जे मथां मौत जी घड़ी ईंदी आहे, हू ईअं महसूस कंदो आहे त उन जे मथां दुनिया जो मिड़ई अज़ाब कड़कण वारो आहे। जेको न मरण वक्त मुंह ख़राब करे चीखे उनजे जिस्म जो हुलियो तब्दील थी वञे, हुकुम आहे त उन वक्त उनखे ईअं न चओ त कलमो पढ़, उनखे चवणो नाहे, बल्कि उनजे भर में वॾे आवाज़ सां कलमे जो विर्द कंदा रहो त अल्लाह जी ज़ात जे हुनखे तौफ़ीक़ ॾींदो त तव्हांजो आवाज़ त ॿुधी रहियो आहे, तव्हांजे आवाज़ जे पोयां हू कलमो पढ़े त रब उन जा साथी सवला करे छॾे। हज़रत बिलाल हबशी मुझे मदीने वारे मीर जो दीवानो आ, मुझे हुजूर जो परवानो आ। तमे आखिर जदे आखिरी घड़ी मथों आई आ, इज़राइल अचे मथों मैसेज खणी पहुतो आ, अल्लाह जो हुक्म खणी अचे पहुतो आ। घरवारा ॾिसी, घरवारी ॾिसी, ॿिया घरवारा ॾिसी चवंदा हाय बिलाल, हाय बिलाल। हज़रत बिलाल अखियूं खोले चवे तो खबरदार थियो, हाय तॾहिं चइबो आ, हाय तॾहिं चइबो आ जॾहिं का मुसीबत कड़कंदी आ, हाय तॾहिं चइबो आ जॾहिं मुश्किल घड़ी ईंदी आ। बिलाल जे मथां काई मुश्किल नाहे, तव्हां सब्र करे शुक्र कयो। बिलाल कुछ लम्हनि में पंहिंजे महबूब मुस्तफा जो दीदार करण वारो आ। मोमिन जे मथां मौत ईंदो आहे त उन जे लाइ मौत भी अल्लाह जो कुर्ब साबित थींदो आहे। ऐं यादि रख मुसलमान, मौत भी अल्लाह जी हिकु नेमत थी, यादि रखी छॾ, मौत भी अल्लाह जी हिकु नेमत आहे। टियों दफ़ो थो दोहरायां, जीअं न ज़िंदगी अल्लाह जी ॾिनल हिकु नेमत आहे, ईअं मौत भी अल्लाह जी ॾिनल नेमत आहे। हिकिड़े मिंट लाइ सोच, खरबपति हुजे, मौत न अचेसि ऐं ईअं पियो हुजे, घर वारा बेज़ार थींदा या न थींदा? जवाब ॾियो मुसलमानो, घर वारा बेज़ार थींदा या न थींदा? नेठ तंग थी करे पहिरीं ख़त्मा पढ़ाईंदा, दुआऊं घुराईंदा, अल्लाह सेहत ॾे, सेहत ॾे, सेहत ॾे। जेॾी महिल थकिजी पिया, मौली साहब अचो को यासीन जो विर्द कयो, बा ख़ैर त आहे, अल्लाह से हाणे साथी सवला करेसि, अल्लाह से साथी सौला करेस। ऐ मुसलमान, जी जिंदगी अल्लाह जी ॾिनल हिकु नेमत आहे, ईअं मौत भी अल्लाह जी ॾिनल हिकु नेमत आहे। ख़ुदा खां दुआ घुर त शल ज़िंदगी भी ख़ैर जी गुज़रे, त मौत भी ख़ैर वारो अचे वञे। ज़िंदगी भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे नक्शे कदम ते गुज़री वञे, त शल मौत जे घड़ीअ भी मुस्तफ़ा करीम जो रब दीदार नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला। जंहिंखे मुस्तफ़ा जो दीदार थींदो आहे, उन जो हिते भी बेड़ो पार हूंदो आहे, त हुते भी बेड़ो पार होंदो आ। अज़ीज़ाने मन, अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात फरमायो, अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला।
स्पीड घणी तेज कई थम पर वक्त साथ घट थो दे। अल्लाह फरमायो मौत खे भी तुझे रब पैदा फरमायो आ, जिंदगी खे भी तुझे रब पैदा फरमायो आ। तो रब तोखे छा थो बुधाइण चाहे? रब चवे तो तोखे मोकलियो दुनिया में मूं आ, तोखे वापस भी मां अल्लाह घुराईंदुस। मौला इहो ॼमण खां वठी करे मरण ताईं इहो जेको भला विच में स्पेस अता फरमायो थे, ही जेको टाइम ॾिनो थे जंहिंमें असां मजना लगा पिया हूं, को हमरा इश्क में अंधो लगो पियो आ, बनीअ जे इश्क में, दौलत जे इश्क में, कुकड़न जे इश्क में, कुत्तन जे इश्क में। याद रखी छद मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो ये दुनिया आखिरत जी बनिया, हे दुनिया आखिरत जी बनिया। बहराड़ी वारो जवाब दियो जेको कमर सारियूं काहे रहियो आ, इहो दियो ख़बर सारियूं खणंदो या कणक जो अन्न खणंदो? जवाब दियो छा खणंदो? जंहिं कमंदु पोखियो आ उहो कमंदु खणंदो या जोर जो अन्न खणंदो? हिकिड़ो ई जवाब मिलियो, बनीअ में जेको पोखिबो आ उन जो ई सिलो ज़मीन अता फरमाईंदी आ। मुझे मदीने जे मीर फरमायो हीअ ज़िंदगी आखिरत जी खेती आ, बनी आ। हिन बनीअ में जेको पोखींदे उहो ई मिलंदुई। गाल समझ में अचई या न अचई? तेज तो पियो ॻाल्हायां, अल्लाह करे मन तुझे समझ में अची वञे। हिन ज़मीन में सारियूं पोखियूं थई त कणक न मिलंदी, त हिन ज़िंदगीअ वारी ज़मीन में कुकड़न जो शौक़ कंदे, मरण खां पोइ कुकड़न सां गॾु कबूतरन जो शौक़ कंदे, मरण खां पोइ कबूतरन सां गॾु जेकॾहिं कुत्तन बिल्लन जो शौक़ कंदे, मरण खां पोइ कुत्तन बिल्लन सां गॾु जेकॾहिं सॼो ॾींहुं मुंहिंजा दोस्त पंहिंजे मुंहं खे रुगी सिंगारण जो शौक़ कंदे, पंहिंजे मुंहं जे सिंगार सां गॾु, पर जेकॾहिं 24 कलाक पंहिंजे दिल में मुझे अल्लाह जे ज़िक्र खे जाइ ॾींदे, रसूलुल्लाह जे शरीयत ऐं सुन्नत ते ज़िंदगी गुज़ारींदे, कब्र में तुंहिंजो पेर पो पवंदो, आसानी मुंहिंजो रब अॻे ई पैदा करे छॾींदो। गाल रहिजी न वञे। हज़रत मुस्लिम बिन अमर जी गाल पे कयम, याद आ? विसरी त न वई? मुस्लिम बिन अमर आयो, उन कब्रूं खोटण वारे खे चई जिंदगी कीअं पई गुज़रे? चई अल्हम्दुलिल्लाह खैर जी गुज़रे पई। चई अॼु हिकिड़ो सवाल खणी आयो हां। पुछण लॻो गोरख साईं कहिड़ो? हज़रत मुस्लिम बिन अमर फरमायो तका जिंदगी जी अहिड़ी गाल ॿुधा, जिंदगी तो कबरूं खोटियूं हन जेका सॼी जिंदगी न रुगी तोखे याद हुजे पर तुंहिंजे जिंदगीअ जे सॼे निज़ाम खे तब्दील करे छॾियो हुजे। रोई थो ॾे गोरख, अदा ॻाल्हायो छा खपे तव्हांखे? जेको खपे ॿुधायो, जेकर न त पोइ ॻाल्हाईंदो मां बस कंदुमि, ख़बर आहे तव्हांखे मुंहिंजी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत मुस्लिम बिन अमर जियादो रोई जवाब थो दे, मुंहिंजा साईं जिंदगी गुज़रिया रोज़ सरासरी 3 कबरूं खोटींदो हां, 3 कबरूं तैयार करे हिन वण जे हेठों वेहंदो हां। हे वण बि मुंहिंजे ज़िंदगीअ जो साथी आ। पोइ जेका पहिरीं कबर खोटींदो हां, जेको पहिरीं मैयत ईंदो आ उन खे ॾींदो हां, 2 नंबर वारी 2 नंबर वारे खे, 3 नंबर वारी 3 नंबर वारे खे। अगर तादाद वधी वेंदो आ त कंहिं ॿिए जी मदद वठंदो हां। पाण फरमायो छा ॾिठी? चईं हिकिड़े ॾींहुं 3 कबरूं ठाहे तैयार कयम। घणियूं कबरूं ठाहे तैयार कयम? कबर याद थई मुसलमान? याद थई? कॾहिं मुकाम खां भुलिजी लंघियो आई? चो न हाणे महरम शरीफ अचे थो, 9-10 तारीख़ वींदुसि, बाबे जे पुठड़ीअ ते वञी पाणीअ जो ढुकड़ो नाए ईंदुसि त बाबे जी पुठी थधी थी पवे। ऐं मुसलमान याद रखी छॾ, छा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम 15 शोबान जे रात तोखे हुक्म कोन ॾिनो आहे त रात जो मुकामन ते वञंदा कयो? हुज़ूर फरमायो नाहे त मुकामन ते वञंदा कयो। पंहिंजे वॾड़नि
जा जेके निशान थव उनन के बरकरार रखंदा कयो छाजे करे इन जे करे त इबरत हासिल कयो त कल मुजो बाबो दुनिया जो हेडो अमीर हुयो अज मिट्टी जे हेठा ढेर लगो पयो आ आखिर फना 100 साल जे जिए कोई फिर भी एक दिन मरना आबे हयात जे पिए कोई फिर भी एक दिन मरना हां इतरो जरूर आ अगर दुनिया जे अंदर अल्लाह ऐं महबूब मुस्तफा जे रजा वारी जिंदगी गुजारी त इन मिट्टी जे अंदर भी तुझी जिंदगी अजीम हुंदी अगर खुदा जे मखलूक सा सुठो जिंदगी में थी हले त कब्र जे अंदर भी तो सा डाढो रवैयो सुहणो हुंदो जेकॾहिं न त मुंहिंजा दोस्त ही मिसाल ॿुधबो अॻिते तुंहिंजी मर्ज़ी हज़रत मुस्लिम बिन अमर फरमा हिकड़ी कब्र तैयार बी तैयार टी तैयार इंतजार में छो त मुंहिंजी रोजी हुई ॾिठ में जनाज़ो पियो अचे 8 माण्हू जनाज़े सां गॾु घणा गालायो घणा 8 माण्हू जनाज़े सां 4 कुल्हे कांधी 4 नंबर वार कुल्हो ॾींदा था अचन फ़क़त 8 माण्हू जे वक्त में उहे अञा मुकाम खां ॿाहिर जगह ते नमाज़ जनाज़ा अदा पिया कनि हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था त गोरख चयो अल्लाह जे कुदरत जो निज़ाम ॾिठम अर्श खां ॾिठम हिकिड़ो अजीब क़िस्म जो घोड़े नुमा को जानवर आ जेके ॿिन ते 2 माण्हू चढ़ी आया हिकड़ी कब्र जेका पहिरे खोटे में उन जे मथों अचे बीठा हिकड़ो सजे पासे बीठो हिकड़ो खबे पासे बीठो खबे पासे वारो सजे पासे वारे के चे तो त लिख चवे तो साईं छा लिखा चवे तो लिख त हिन कब्र वारे जी कब्र 20 गज हेडहू मोकरी 20 गज हेडहू मोकरी 20 हेडहू मोकरी 20 हेडहू मोकरी चे तो मुंजा साईं मंजर ॾिठम ओहो ई 2 ॼणा वरी फरिश्ता ॿी कब्र आया चवे तो लिखो चवे छा लिखा चवे तो लिखो त जेस ताईं हिन जी निकाह पवंदी अल्लाह तेसी हिन जी कब्र के कुशादो करे छडियो आ वरी जडे 3 कब्र ते आया चवे तो लिखो चवे तो सही छा लिखा 2 आंगुरियूं मथे करे तो चवे जेको अशहद आंगुर ऐं आंगूठे जे विच में नंढड़ो ही हिस्सो मौजूद आ लिखो त हिन कब्र के एतिरो सोढ़ो कयो वयो आ चवे तो हज़रत मुस्लिम बिन अमर ये चई गोरख रोई दिनो अज अजीब मंजर रब जो दिसी रहो हां जडे पहरी कब्र जो इंतजार कयम 8 माण्हू गड होजन जडे कब्र के मुजा दोस्त अजीज नमाज़े जनाजा पढ़ी आया दफन करण लगा हिकड़ो माण्हू मुखे कब्र जो मुआवज़ो ॾियण लगो फरमाए तो गोरख तो पुछो मान त ॾियो ख़बर ही केर आ जे जनाजे में सिर्फ 8 माण्हू उन्हनि जवाब ॾिनो त हे मजदूर आ हारी माण्हू हो सॼी जिंदगी वेचारो मजदूरी करे पेट पालींदो हो अदा गरीब जो केर आ अल्लाह का सवा हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था गोरख इए चई उहे पैसा वापस कया उन्हनि के चवण लगो ओ कुल्हे कांधी थियण वारो तव्हां के लख लख मुबारका जेको तव्हां जे नजर में गरीब अची रहो आ मां हिन अखियुनि सां ॾिठो आ हिन कननि सां ॿुधो आ अञा कब्र में कोन पुॻो आ त मुंहिंजे रब उन जी कब्र अॻे ई कुशादी करे छॾी आ हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था त गोरख रोअण शुरू कयो अर्ज़ तो करे साईं बी कब्र जो इंतजार कयो ॾिठम त सिर्फ 4 माण्हू 8 बि न सिर्फ 4 माण्हू कुल्हड़ो ॾयो अचन था पिया हैरत में पइजी वयसि छो त उन कब्र जे मथों फरिश्ता हिक ॿिए खे चई रहिया हुया जेसी नज़र पवे तेसी कब्र कुशादी लिखी वञे हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था गोरख ज़ारो कतार रोई दिनो उन 4 माण्हुनि कांधिन जॾहिं उन मैयत खे दफन कयो उन जे कब्र जो मुआविज़ो ॾियण लगा हज़रत गोरख मुआविज़े वठण वारे खे चयो मूंखे मुआविज़ो बाद में ॾे पहिरीं मूंखे ॿुधाए त ही मैयत केरा जंहिंसां 4 माण्हू गॾु हल त उन जवाब ॾिनो ऐ कब्र खोटण वारा गोरख असां सुञाणूं नथा
त केरा वाट बीतो हुयो मुसाफिर हुयो दमो परवाज थी वयुस हुजूर जो उम्मती समझी गुस्ल कराए कफन दई दफन कणाया हो ज़ारो कतार रोई चयो मान जेके दुनिया में कोई नथो सुञाणे अल्लाह जे ज़ात उन ला अगे ही कब्र के नजर जेतरो कुशादो करे छड़ियो आ अणवाकुफ जे जनाज़े में को न वींदा हो गरीब जे जनाज़े में को भले मां मौलवी हां बापा जी गाल कया तहां जी न छो त सणभो हुंदो त बहंत दींदो सणभो हुंदो त थोड़ो माल दींदो हल कब्र में मुला त तुझी भी खबर थी पवे जनाज़े के विहजारे पोथो जालिम पहिरी सोचे थो त हंध केड़ो मिलंदो खट केड़ी मिलंदी ॼण नवाब जा पुट तोखे मरण जो इरादो ही कोन्हे को याद रखी छड मुसलमान जने मुसलमान के गुस्ल ॾियारे फकत हिकड़ो तसव्वुर करे अल्लाह जो शुक्रानो अदा करे मौला तुझा करोड़े कर्म जो अज मुझे हथन में हिम्मत ॾिनी थई मां मुस्तफा जे कह गुलाम के गुस्ल ॾियारे रहियो हां इन नियत सां त सुभाणे मुझे मथा भी आ घड़ींदी खुदा करे शर मुखे भी आशिकाने मुस्तफा गुस्ल ॾियारे नसीब थी ओ गोरख चवे तो टे जणे जो इंतजार कयुम टे जो इंतजार कयुम तद सा केर थो अचे जेजी कब्र हेतरी आ चवे तो इंतजार कयुम खणी जो दिसा वाह वाह वडियूं वडियूं टुडियूं गाड़ियूं पयूं अचन लैंड क्रूजर प्या अचन वडा वडा भला भला मानू कहजा नाला खड़ा को नाराज न थी वने XYZ भला भला मानू शहर जा मुअज्जिजीन कतार दर कतार लगा पया ओहो गोरख चवे तो ज़ारो कतार रोहण लगुस त जो दुनिया में हेडो इस्तकबाल थी रहो आ मौला इहो केरा जे कब्र के हेतरो सोड़ो कयो वयो आ जेडी मल कांधी दफन करे बोटिया एकड़े दिठम त हे करीबी रिश्तेदार आ जेको ज्यादा रोई रहो आ बाह में हथ विधुम बासे ते वठी उस गोरख हुस के जो जनाजो हो जवाब मिलियो ये फलाणे रईस जी घर वारी हुई के रही फलाणे जवाब दे के रही फलाणे ऐ गरीब शुक्र कर खुदा दौलत घणी न दिनी थई न शुक्र कर एकड़ो जुमलो जमा के बुरो लगे तो उको ही लगे सच वकुल जा अल हक व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका मां तमा का तो पूछा शादी जो टाइम थींदो आ ना शादी त गरीब जे न्याणी जी भी थींदी आ गरीब जे पुट जी भी थींदी आ जवाब दियो थींदी आ अमीर जे पुट जी शादी निकाह रात 10 बजे अज 2 बजे खां वठी काथे होंदो आ जो ब्यूटी पार्लर में जवाब दियो काथे होंदो आ ब्यूटी पार्लर में रईस जी न्याणी काथे तैयार थींदी आ ब्यूटी पार्लर में 2 बजे खां वठी रात जो 11 बजे जेस ताईं तहां तैयार थे खुदा जे वास्ते जवाब दियो उन बे पहरी जी नमाज पढ़ी गालायो जवाब आ त न पढ़ी टे पहरी जी नमाज पढ़ी छोटा गालायो चो त न पढ़ी मगरब जी पढ़ी चो त न पढ़ी इशा जी पढ़ी न पढ़ी छो न पढ़ी अगर मां वुजू कंदस त मुझे मुंह जो मेकअप खत्म थी वेंदो ओ मसनूयत यकीन रखण वारा पाजी आखिरत के बर्बाद करण वारा दुनिया मिसाल दी दिया त फलाणे अमीर जी न्याणी फलाणे ब्यूटी पार्लर ता तैयार थी आई तोके खबर कान्हे का त निकाह त सुन्नत के पो पहुती आ पहिरी केतरा फर्ज खुदा जा पंहिंजे मथा वबाले अज़ाब बनाए पो पहुती आ पर मां तो खां तो पूछा गरीब जो बार निकाह जे टाइम ते पहिरी वुजू करे नमाज पढ़ी पहुंचे निकाह पढ़ंदा जवाब दे गरीब खुदा वट भलो आ या अमीर सच चओ उन अमीरन के मैसेज दिया तो मन मैसेज न फकीर सजन साईं जे फकीर जो पहुंची वने ये दुनिया जे मेकअपन सा कलाक बूथ भलो थींदो आ पानी लगो मेकअप खत्म थी विदो आ अचो तमा के ओहो मेकअप दस्या अचो तमा के ओहो मेकअप दस्या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबिया रंग जो कारणो आ और तो करे मुझा आका मां मुस्तफा तो जो दीवानो हा मुझो रंग कारणो आ कुछ मुझे बिरादर वाला टोकू था कन मुझे करीम मुस्तफा सल्लो करे उन जे मुंह ते जो शफकत जो हथ घुमायो अल्लाह जे ज़ात उन जे कारे कलर खे ये चमकदार चौधरी जो चंद्र बनाए छलियो हुजूर फरमायो इहो तुझे नस्ल में सूह क़यामत खत्म न थींदी जे जे चेहरे ते मुस्तफा जो हथ लगे उहा सूह क़यामत खत्म न थींदी जे जे दिल ऐं जुबान में दुरूद मुस्तफा हुजे उहा सूह क़ब्र ऐं क़यामत में कदे खत्म न थींदी
अजीजाने मन बस इहा गाल ते खत्म थी मां मोटा तो पोइते हजरत अमीर उमर केर नालो वरतम जो हजरत अमीर गालायो हजरत अमीर नथा गालायो मुखे शक थो पे नथा गालायो मुखे शक थो पे खबर थव केड़ो छो त मुझे मदीने जे मीर फरमायो मुझो उमर ओहो आ जह गली साईं दोआ शैतान रस्तो छडे भजी विदो मुझो उमर ओहो आ मुझो उमर ओहो आ जैदी अमीर उमर इस्लाम कबूल कयो आ जैदी अमीर उमर इस्लाम कबूल कयो आ नरुगी इस्लाम कबूल कयो आ इस्लाम कबूल करे उहा जेका उघाड़ी तलवार गद खणी आयो आ उहा ही उघाड़ी तलवार खणी करे मुझे आका जे दरबार में अर्ज तो करे मुझा से अज उमर बिन खत्ताब मुस्तफा जो गुलाम बनजी चुको आ उन दीह का में नमाज पढ़ी वीती हुई अंदर अंदर पढ़ी वीती हुई अज उमर बिन खत्ताब तो चवे या रसूल अल्लाह मुस्तफा तवा जो गुलाम ईमान आने चुको आ हाने नमाज अंदर कान पढ़बी हरम में खुलियल नमाज पढ़बी हुजूर जे दरबार में अर्ज करे हुजूर फरमाए उमर सब्र कर मुसलमानन जो तादाद थोरो आ कुफार घणा न मता मुसलमानन के तकलीफ जन मुझे मुस्तफा के सब इल्म जेके अल्लाह इल्म देण वारो हुजे उन खां गुजाई कुछ भी ना है पर जे मुझो मुस्तफा या गाल न करे हा त अमीर उमर जो इहो शान बयान इए केर करे मुझे मुस्तफा जे हर हुक्म में राजा अमीर उमर उमर तलवार हा खणी निकतो आ मक्के जे हिक हिक दर रखे खड़काइंदो आ आवाज दींदो आ ओ घर मालिक अगर केके पंहिंजी ज़ाल बेवाह करनिया निकरी अचे मुझे मुस्तफा जे मुकाबले में अगर केके बच्चा यतीम करना हन निकरी अचे बाहर छो त उमर बिन खत्ताब अज महबूब मुस्तफा जो गुलाम बनजी चुको आ हुजूर जा दीवाना 39 मुसलमान थी चुका हुआ 40 नंबर अमीर उमर सोने जो हुयो मुझो मुस्तफा नमाज पढ़ाए रहो अबू जहल जबल अबू कुबैस ने बीठो आ एडा ब्या मुशरिकी ने मक्का कुफार मक्का बीठा हन अमीर उमर के तलवार हथ में आ जी न मुझा दोस्त पहलवान कह मैदान में कह के पंजो मट न समझदो आ ये नाज सा हलंदो आ इस्लाम आनन जो पहरो दी अमीर उमर ये तलवार हथ में लोडे रहो ललकारे रहो मुशरिकी ने मक्का के ललकारे रहो कुफारे मक्का के आहे को मां जो लाल अज निकरी अचे अज अमीर उमर मुस्तफा जो गुलाम बनजी चुको आ मुझा दोस्त त जबल अबू कुबैस ते वेही करे अबू जहल तो चवे ऐ उमर तोखे मार पवे तो असा जो मिड़ई खुशू खत्म करे छडियो साबित थो दुनिया जे तारीख में उमर ओहो आ जे जगह ते उमर तलवार उभी कंदो आ त मुशरिकन ऐ काफरन जो खुशू रब खत्म करे छदी अमीर उमर मुरीद मुस्तफा भी आहे त मुराद मुस्तफा भी आहे अबू बकर मुरीद मुस्तफा उस्मान जिन्नूरैन मुरीद मुस्तफा हुजूर जा सहाबी मुरीद मुस्तफा लेकिन उमर ओहो आ जेको मुरीद मुस्तफा भी आहे त मुराद मुस्तफा भी वक्त महदूद आयत कुरान जो जरूर पढ़ंदुस ऐं अहम मौजू बुधाइण तो चाहा जदे अमीर उमर न मुझे महबूब ते कलमो पढ़ियो नमाज ओपन शुरू थी वई रब कुरान नाज़िल फरमायो वक्त हुजे हा खोले बुधाया हा त उमर राय दींदो हो सहाबी सब राय दींदा हुया अमीर उमर भी राय दींदो हो अमीर उमर जे राय के रब केडो कबूल कंदो हो जो रब कुरान नाज़िल फरमाइंदो हुयो अमीर उमर ऐलान कयो नमाज ओपन थी वे अल्लाह कुरान नाज़िल फरमायो या अय्युहन नबी ओ मु अल्लाह जे कुछ जो खबरों दुनिया ते पहुंचाने वाला महबूबा हस्बुकल्लाह तुझो अल्लाह तुझे ला काफिया मन तबाक जन तुझी ताबेदारी कैया मिनल मुमिनीन ओ
सुन्नी सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। अल्लाह ताला फरमाए महबूबा तुझो अल्लाह तुझे ला काफी आ ऐं इहे ईमान वारा भी तुझे ला काफी हन, यानी अल्लाह भी तुझो मददगार आ ऐं जन मुस्तफा तो ते ईमान आंदो आ उहे भी तुझा मददगार आहिनि। इते हिकड़ी खास गाल कया जे 10 मिनट लगंदव चओ तो बुधाया। इन आयत ते एतराज कयो वेंदो आ त इहा आयत जह सूरत में उहा सूरत मदनिया अमीर उमर ईमान आंदो मक्के में। पोइ इन सजण साईं जे चरे फकीर इहा गाल कीअं कई तवज्जह ईमान आंदई मक्के में। इहा आयत जह सूरत में सूरत मदनी हे त 2 नंबर गाल ओ चरिया कन खोले बुध गाल 2 नंबर नाहे। असां सुन्नन जो अकीदो ई ईमान आ, लेकिन तोखे समझाइण ला चवां तो कुरान करीम जे सूरह शूरा मक्किया उन सूरह शूरा जे अंदर आयत आ कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा। जदे कुरान करीम जी इहा आयत नाज़िल थी मुझा महबूब दुनिया के जो मांखे कुछ न खपे बस मां मुस्तफा जे बचड़न सां प्यार कयो। छा कयो मुझे बचड़न सां? सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उहे कराबतदार केर हन? मुस्तफा फरमायो अली फातिमा हसन हुसैन। मां तोखां तो पुछां त हजरत अली ऐं अम्मा फातिमा जी शादी मक्के में थी या मदीने में थी? इमाम हसन हुसैन मक्के में जावा मदीने में जावा यावा मदीने में शादी मदीने में थी? कुरान जी आयत मक्के में नाज़िल थी जे अमीर उमर वारी आयत मदनिया उहा मक्के में कीअं थी सके? त जवाब त जेका मक्की सूरत जी आयत आ उहा मदनी कीअं थी सके? तो वट अक्ल कोन्हे इल्म कोन्हे फकीर तोखे जवाब ॾींदा। कुरान अल्लाह नाज़िल फरमायो आ, लेकिन कहिड़ी आयत किथे रखणी आहे इहो अख्तियार रब मुझे महबूब मुस्तफा खे अता फरमा। यो हुजूर जो अख्तियार आ त कहिड़ी आयत के किथे रखणो आ, कहिड़ी आयत के कहिड़ी सूरत में रखणो आ। आले रसूल जी मोहब्बत भी हक़ा, असहाबे रसूल जी अकीदत भी ॻाल्हायो असहाबे रसूल जी अकीदत भी हक़ा। अल्लाह जी ज़ात बाबरकात मरहूम मोहम्मद अनवर जी बख्शिश फरमाए, उन जे पोयर के सब्र जमील जी तौफीक अता फरमाए। अल्लाह उनन जो खैर कबूल फरमाए। तवां सां जेके आया आहियूं अल्लाह ताला तवां सां के विख जो अजर अता फरमाए। अल्लाह ताला पंहिंजो खौफ दिल में पैदा फरमाए। मदीने वारे मीर जी मोहब्बत अता फरमाए। हुजूर जे आल जी मोहब्बत, असहाबे रसूल जी अकीदत, औलिया अल्लाह जी निस्बत इंशाअल्लाह ताला जंहिंखे अल्लाह इहे नेमतूं अता फरमाईंदो।